नेशनल प्रेस क्लब इस्लामाबाद आॾो सिंध में जाली डोमिसाइल ठाहिण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे में एडवोकेट ज़ीशान बुर्दी, एडवोकेट निहाल लाशारी, अल्ताफ़ चांडियो, अली लंजवाणी, मुस्लिम मीराणी, माशूक डेथो, आरिफ शाह ऐं ॿियनि शिरकत कई। मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सिंध में जाली डोमिसाइल ठहण वारे अमल ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे डोमिसाइल स्कैंडल में मुलविस उनसरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कई आहे। एहतजाजी मुज़ाहिरीन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, सभ खां वॾो मसइलो आहे जाली डोमिसाइल जो। असां नौजवान नौकरियुनि जा चालान भरे भरे कर्ज़ी थी विया आहियूं। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, जॾहिं हिन जी स्कैंडल जी सही तरीक़े सां शफ़ाफ़ जांच थी न, त वॾा वॾा जज, ब्यूरोक्रेट्स ऐं वॾियूं वॾियूं जेके आहिनि उहे पोस्टों वारा जेके माण्हू आहिनि उहे घर भेरा थींदा। न कॾहिं लाड़काणो ॾिठो आहे, न कॾहिं नवाबशाह ॾिठो आहे, न कॾहिं हैदराबाद ॾिठो आहे। सिंध जो डोमिसाइल ठाराए ऐं सिंध जी कोटा ते अप्लाई करे ऐं उहो नौकिरी वठी ऐं हुते कनि पिया था। ऐं सिंधी नौजवान वीचारा बेरोज़गार ऐं परेशान पिया था पंहिंजो टाइम कढनि। त असां बिल्कुलु कानूनी जंग बि कंदासीं। असां रस्तनि ते बि निकिता आहियूं। हींअर असां वफ़ाक़ में आया आहियूं। वफ़ाक़ के तव्हां खणी आहियूं वफ़ाक़ वटि, त असांजी दाद फ़रियाद ॿुधो। अगरि वफ़ाक़ असांखे मायूस करे मोटाईंदो त बेशक असां कोर्टुनि जा दर बि खुड़काईंदासीं। असां वेठा आहियूं कोर्टुनि में, बिल्कुलु असां उहो लाइमल जोड़ींदासीं। हींअर असां वफ़ाक़ वटि पंहिंजी दांह खणी आहियूं। महिरबानी करे वफ़ाक़ खे असांजी गुज़ारिश आहे त वस वारा असांजी रिक्वेस्ट ॿुधनि। सिंध में जाली डोमिसाइल ठहण वारे अमल जे ख़िलाफ़ इस्लामाबाद प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे मुज़ाहिरीन मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जिन जा बि सिंध में जाली डोमिसाइल आहिनि उन्हनि जा रद्द कयो वञनि ऐं इहो डोमिसाइल ठहण वारो मरहलो बंदि कयो वञे। कैमरामैन ममता सां गॾु गौहर गांगरो, सिंध टीवी न्यूज़, इस्लामाबाद।